जी बिल्कुल। रमज़ान मुबारक जो महीनो बीहंदे ही जेको आहे लाड़काने शहर में मुनाफ़िक़ोर वापारनि पारां आम वाइपे जी शयुनि सां गॾोगॾु फ्रूट सब्जियुनि ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे मशरूफ़ियात जे अघनि में रिकॉर्ड वाध करे छॾी आहे, जंहिं सबबु घटि आमदनी वारा माण्हू इंतिहाई मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। मार्केट कमेटी पारां जेको आहे रेट लिस्ट बि जेको आहे उहा जारी न कई वई आहे, जंहिं सबबु जेको आहे रहवासी इंतिहाई जेको आहे उहो मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियनि पिया। अचो त उन हवाले सां लाड़काने वासियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो इन हवाले सां छा चवणु आहे। अज पेरी रमजान आ। कल मुर्गी 500 रुपया हुई, अज 550 रुपया है। रेट लिस्ट ते को भी अमल ना है। लाड़काना इंतजामिया सियासी लीडरन के खुश करण में पीपल्स पार्टी की हुकूमत जो मां त चाह तो जेकी इतने जिले जा उहदेदार उन जो को चेक बैलेंस कोने तो जो लाड़कानो शहीदन जो शहर आ, अवाम के बेहाल करे छड़ियो तो महंगाई एतरी थी हुई है जो ॾिसो तो काथे भी तव्हांखे लिस्ट नजर नहीं थी। लिस्ट नजर ईंदी तो उहा लिखियल हूंदी। असां बचत बाज़ार जेकी इंतजामिया तरफ़ां लॻंदी पहिरियों उन में असां वटि वापारी बिरादरी आहे। वापारी बिरादरी जो मुख़्तलिफ़ सियासी समाजी मज़हबी रहनुमान सां उन्हनि जो वास्तो आहे। इंतजामिया सां उन्हनि जो वास्तो आहे। उन्हनि खे हर शइ घर पुॼे थी त उहा बजट बाज़ार छो लॻे जीअं लॻे कि ग़रीब अवाम खे फ़ाइदो पवंदो। हिननि खे ग़रीबनि खे फ़ाइदो ई न आहे ॾियणो। साईं बिस्मिल्लाह सब खां पहिरियों मां ईअं चवंदुमि त हिते कोई बि कानून कोन्हे, न का गवर्नमेंट आहे, कुझु का शइ न आहे। जीअं रमज़ान बीठो आहे तीअं 50 वारी शइ 100 रुपया थी वई आहे, 100 वारी 200 रुपया थी विया। सिर्फ़ु लुटणो ऐं फुरणो आहे। हुकुमरान तबक़ो सिर्फ़ु अयाशियुनि में पूरो आहे। असांजे टैक्स ते असांखे कोई बि रिलीफ कोन्हे गवर्नमेंट जे तरफ़ां। लावारिस मुल्क आहे, बसि अलाह जे आसिरे माण्हू जीअनि था। साईं उहे घुमंदा वतन था, उन्हनि खे मंथली मिले थी हर महीने। उहे पंहिंजो चुप कई वात बंदि कई पंहिंजो घुमंदा था वतन। बाक़ी अवाम खे रगड़िजे थो। बसि असांजो मुतालबो इहो आहे त हिननि जे ख़िलाफ़ एक्शन वरितो वञे, कोई अहिड़ो निज़ाम ठाहे वञे जीअं अवाम खे रिलीफ मिले। सर बिल्कुलु ॾिठो वञे त ख़ासि तौर ते रमज़ान शरीफ़ में लाड़काणे जा जेके वापारी आहिनि उहे महांगाई जेको आहे सो चोट चाढ़े था छॾनि। रमज़ान शरीफ़ बीहंदे ई जेकी रुपए वारी शइ आहे त उहा 30 रुपए 4 रुपए 5 रुपए थी जेको आहे सो विकिरो कई वञे। ऐं जेके रेट लिस्टियूं आहिनि उहे उते न आहिनि लॻियल। प्राइस कंट्रोल जेके असांजूं कमेटियूं ठहियल आहिनि उहे बिल्कुलु ग़ाइबु लॻियूं पियूं आहिनि। ज़िले इंतिज़ामिया को तहरक नथी वठे। वॾनि शहरनि में रमज़ान शरीफ़ जे महीने में जेका बचत बाज़ारी हूंदियूं आहिनि जा आवाम खे रिलीफ ॾियण लाइ जेका मुख़्तलिफ़ प्रोग्राम जोड़िया वेंदा आहिनि, पर हिते अशर उहा उहे प्रोग्राम त कोन था जोड़िया वञनि। बहितर जेके शयूं आहिनि उहे जेके डबल महांगियूं करे ऐं वापारियुनि जे उन आवाम खे राम करम ते छॾियो आहे। हिकु ग़रीब जेको ॾियारीदार माण्हू आहे उहो 5-6 जी ॾियारीअ में पंहिंजो रोज़े खोलण जे लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं वठी सघे थो। ग़रीब माण्हू गोश्त ख़्वाब में ॾिसी सघे थो, पर जेको आहे सो हक़ीक़त में उहो हुनजे वेझो बि नथो वञी सघे। रमज़ान जी आमद उनजे सिलसिले में त इन्हनि फ्रूट वारनि सब्जी वारनि रेट तमामु हाई करे छॾिया आहिनि। को पुछा कोन आहे छोकी हिते चेक एंड बैलेंस ई न आहे शहर में। डीसी खे खपे, कमिश्नर खे खपे त पंहिंजो ऑफिस एसी वारा छॾे निकिरी अचनि शहर त ॾिसनि त सही छा हाल आहे, कीअं लुटियो थो वञे मां आवाम खे। आवाम रोज़ो रखे त कीअं रखे, ग़रीब गुरबो कीअं रखे रोज़ो। त हिननि खे बहितर इहो आहे त चेक कनि पहिरियों अची त रेट हिननि जा छा आहिनि, छा हिसाब किताब सां हलाइनि था। असांजी गुज़ारिश त सिर्फ़ु इहा ई आहे आलामत सां। मुतालबो त सिर्फ़ु इहो ई था करे था सघूं त बाबा थोरो शहर में राहत माना डिस्काउंट करनी या को बचत बाज़ार हणनि जो आवाम खे थोरो राहत मिली सके। आवाम खे राहत बिल्कुलु न आहे। काई भी आवाम के रिलीफ नथा ॾियनि। रमज़ान जीअं अची वियो आहे फ्रूटनि जा सब्जियुनि जा रेट डबल थी विया आहिनि। तव्हां माइनो कयो सॼी मार्केट जो रेट डबल था हलाइनि ऐं का बि सरकारी लिस्ट न आहे लॻल का बि। मुतालबो पहिरीं ॻाल्हि त मञींदा ई न, पोइ बि कयूं था। मुतालबो इहो आहे त ग़रीबनि जो जेको आहे रेट लिस्ट लॻाया वञनि ऐं फ्रूट आहे या सब्जी आहे वाहिद हिकिड़ो ई महीनो अचे थो रमज़ान जी में माण्हुनि खे घटि में घटि माण्हुनि खे थोरो रिलीफ तो मिले। सब्जी सस्ती आहे, हकीकत आहे सब्जी सस्ती आहे, मगर अटो महांगो आहे, खंड महांगी आहे ऐं गोश्त महांगो आहे। हाणे मुर्गी कल सस्ती आहे, अॼु महांगी थी पई आहे रमज़ान जे करे। महिरबानी करे यार अटो सस्तो करायो, खंड जेकी रोज़ाना जी जेकी ज़रूरत आहे, घी सस्तो करायो। घटि में घटि जेके ग़रीब आहिनि उहो रोज़ा त रखी सघनि। शुक्र अलहमदिल्ला सब्जी सस्ती आहे, मगर गोश्त अनुसार मानी आहे, फ्रूट महांगो आहे। हे घटि में घटि महिरबानी करे रेट जे दुरुस्त कनि। एसी राजा कुरैशी साहब सिर्फ़ु पंहिंजे मनमानीअ ते बीठो आहे। हुनजो टकराव जहिड़ो जेको आहे उहो पूरे त मज़दूर ग़रीब सां आहे, रेड़े वारे सां, रक्षा वारे सां। हाणे जेको असली मथो जेको रेट हले थो पियो सब्जीअ जो फ्रूट जो, उन ते हे कंट्रोल कराए कोन थो। हिनखे रुगो एनकरेजमेंट लॻी पई कंहिंखे खणा गाॾियूं घणियूं भरिया, घणनि खे जेको थाणे ते विहारिया, वरी उन्हनि खे ज़लील ख्वार कया।
हाणे हिते मुंहिंजी रेशम के लिए हवाले सां रक्षा जी लाइन लॻल आहे जेका लेडीज़ बचड़ा अचनि था दुनिया जा नंग धंग अचनि था हिते बा हैसियत बा इज़त बा वकार सां दरनि ते छॾूं था दरनि तो खणी बाज़ार छॾूं था हाणे अचे मुंहिंजे रक्षण जी लाइन ठहियल हुई उन लाइन खे तड़े हाणे जॾहिं मां मिलियो मां चयोमांसि असांजो जुर्म ॿुधाए छा आहे चए न पोइ तव्हां बीहो पर मां वञा साईं ईअं न हुजणु खपे त तूं आहे छा जेको हा जेको तूं हिते दादागिरी करे थो रेट लिस्ट ते अचे कोन थो सब्जियुनि जा रेट सिर लॻा पिया आहिनि अटे जा रेट सिर लॻा पिया आहिनि ग़रीब वीचारो हिकु वेले जे लाइ वेहे थो त हिकु वेले जे लाइ वरी अलाह खे इलाज आहे त कीअं थींदो हीउ जेको आहे हुन ते कंट्रोल नथो करे साईं जेके बि ऑफिसर हेठि मथे वेठा आहिनि इहे सभु क्रिप्ट ऐं राशि क्रिप्ट ऑफिसर आहिनि असांजो मुतालबो इहो आहे त रेड़े वारे खे तंग न कनि रक्षा वारे खे तंग न कनि कंहिं बि मज़दूर खे तंग कयूं त इनशाला इहो सभु मज़दूर असां हिन रमज़ान शरीफ़ में सॼो लाड़काणो जाम कंदासीं मां ॻाल्हि इहा ई कंदुमि त रमज़ान शरीफ़ जो तमामु इंतिहाई भलारो महीनो आहे असां मुस्लमाननि जे लाइ वॾी शइ आहे उन शइ जो इंसानु क़दुरु करणु खपे हिन वक़्तु जेके बि रमज़ान शरीफ़ जो महीनो जीअं शुरू थो थिए न त जेका शइ 1000 खां 1500 रुपया खणूं था उहा 3-3, 4-4 हज़ार में थी वञे त इंतिहाई जेको ज़ुल्म कंदा न सब्जी मंडी जे अंदरि जेको बि माल महांगो ॾियनि था हिननि जी पंहिंजी हथ टोकी बदमाशी आहे गुंडागर्दी आहे सब्जी मंडी वारनि खे दलालनि खे कोई चवण वारो को आहे ई कोन साईं रमज़ान खां पहिरियां असां गिदरो वरितो आहे 1500 खां 1800 ताईं वरितो आहे हिन वक़्तु जेको गिदरो खपनि था 3000 खां 3200 रुपया ऐं हिंदाणो पहिरियां खपे पोइ तक़रीबन 100 रुपया किलो रमज़ान शरीफ़ जीअं आयो 200 रुपया किलो थी वियो सभ खां पहिरियां वॾी ॻाल्हि त इहा आहे केला 100 रुपए डज़न वारा कल्ह 300-250 रुपया डज़न शुरू थी विया ऐं नारंगी जा रेट चढ़िया हर शइ जा रेट तमामु इंतिहाई महांगाई माना उरूज ते आहे साईं मार्केट कमेटी वारा साईं ईंदा आहिनि रेट लिस्टियूं चेक करे वेंदा आहिनि ॾंड बि हणंदा आहिनि असां ग़रीबनि मिसकिननि खे रेड़ी नारनि खे ॾंड हणंदा आहिनि हक़ीक़त इहा आहे त असांखे को बि शौक़ु न आहे महांगो खपाइण जो मंडी जे अंदरि वेंदा उते माल सस्तो ॾियाराईंदा असांखे बि को शौक़ु न आहे हिते महांगो खपाइण जो असां बि सस्तो ई खपाईंदासीं मुतालबो इहो ई आहे त असां SGM साहब के असिस्टेंट कमिश्नर के DC लाड़काणो मेयर लाड़काणो जेके भी वस वारा आहिनि उन्हनि असां सभिनीनि खे अपील था कयूं त फौरन तौर मंडी वारनि ते एक्शन खयो वञे ताकि उहो सस्तो माल ॾियनि त असां बि सस्तो खपायूं जी नाज़रीन अभी लाड़काणा शहरवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं उन्हनि जो इहो चवणु आहे त रमज़ान मुबारक जे भलारे महीने में मुनाफ़िक़ और वापारनि जेको आहे आम वाहिबे जी शयुनि में रिकॉर्ड वाध करे छॾी आहे जंहिं सबबु रोज़ाइत इंतिहाई मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियनि पिया हिननि ज़िले इंतिज़ामिया खां मुतालबो कयो आहे त लाड़काणे में ॿियनि शहरनि जीअं जेको आहे उहो बचत बाज़ार लॻाए ऐं रेट लिस्ट लॻाई वञे त जीअं आम माण्हू जेको आहे उन्हनि खे रेटनि जी ॼाण मिले ऐं हिननि चूंडियल नुमाइंदनि खां बि मुतालबो कई त फौरी तौर ते जेको आहे मुनाफ़िक़ वापारनि ख़िलाफ़ जेको आहे उहो आवाज़ उथारे ऐं मुनाफ़िक़ वापारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे रोज़ाइतनि खे रिलीफ फराहम कयो वञे कैमरामैन नवीद सुमरो सां गॾु नादिर टाइम न्यूज़ लाड़काणा।